भगवान जा भक्त थिया, चोखा मेला। इन्हनि जी भी जीवन जी ॾाढी सुंदर घटना ईंदी अथव भाई, ॾाढो सुंदर भक्तीअ जो उदाहरण। महाराष्ट्र जा संत थिया अथव चोखा मेला। ये भी जन्म वठी ना आया गर्भ मां, भगवान जी कृपा सां प्रकट थिया। कीअं प्रकट थिया, मां तव्हांखे इन्हनि जे जीवन जी हिकिड़ी घटना ॿुधायां। पहिरियों थोरो परिचय ॾियां संतनि जो, कीअं इन्हनि जो प्राकट्य थियो। हिकिड़ा पति पत्नी हुया ब्राह्मण, उहे विया पंढरपुर भगवान जो दर्शन करण, पैदल यात्रा, महाराष्ट्र जा ई हुया। ॾाढो प्रेम कंदा भगवान सां, संतनि सां बि प्रीति हूंदी। भगवान हिकिड़े संत जो वेश धारण करे ऐं उन्हनि वटि पहुता। वो रस्ते में ही हुया, भगवान संतन जे वेश में पहुता। संतन चयो भाई बुख लगी आहे, यानी भगवान चयो बुख लगी आहे, तव्हां वटि कुछ खाइण लाइ आहे? तो उन्हनि झोले में ॾिठो त कुछ अंब पिया हुया। चयो ये अंब आहिनि, पर भगवान लाइ सोचियो हुयोसीं ठीकु आहे संत आहिनि, संत भगवान में कोई फर्क़ु न आहे। हा बाबा जी अंब खाओ। चयो हा भाई ॾाढी बुख लगी आहे। भगवान चवंदा अंब खारायो। त घर वारी बढ़िया उन्हनि खे छिले छिले कटे कटे ऐं अंब खाराइण लगी। पति भी उन्हनि जी सेवा करे। भगवान अंब खाधा। पोइ जेके झूठा छिलका बचिया न, ॾिसजो ध्यानु ॾिजो, झूठा जेके छिलका बचिया, उहो जेकी ब्राह्मण जे पति जी जेकी घर वारी हुई ब्राह्मणी, उनखे चयूं तूं झोल खोल। झोल खोली त उहो झूठण हुन में विझण लगा। चओ हरे राम। कोई भी पति हुजे गुस्सो ईंदो, पर उहो भक्त हुया, उन्हनि क्रोध न कयो। उन्हनि चयो मता हिननि में भी कोई कृपा हुजे संत जी। ठीकु आहे, झूठन झोल में विधी। संतन चयो भाई हाणे असां हलूं था, भगवान तव्हां ते खूब कृपा कंदा। भगवान हली विया। ऐं हो ब्राह्मण जेके हुया, यात्रा उन्हनि अॻिते वधाई। यात्रा अॻिते वधी, पति थोरो अॻिते निकिरी वियो। घर वारी ॾिठी कि झोल भारी थी थींदी वञे। चओ हरे राम। झोल जेकी आहे उहो भारी थी थींदी वञे, भारी थी थिए, भारी थी थिए। झोल खे खोले करे ॾिठई त अंब जा छिलका न हुया। भगवान हुन में ॾाढो नंढो सुंदर हिकिड़ो बालक ॾिनो। चओ हरे राम। हरे राम। ॾाढो सुंदर बालक अंब खे चोखे करे, यानी खाई करे भगवान हुनजी जूठन विधी ऐं मेल थी वियो ॿार जो। तॾहिं हुनजो नालो पइजी वियो चोखा मेला। घबराइजी वई उहा भक्त हुई, पर घबराइजी वई कि भाई, वो तो समझे पई संतन जी कृपा सां थियो आहे, पर माण्हुनि खे छा जवाब ॾींदमि ऐं पतीअ खे छा चवंदमि। चवंदा आहिनि न भाई, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग। सभिनि खां वॾी बीमारी त इहा ई आहे, बाक़ी कोई बीमारी कोन्हे वई आहे। हड्डी वधण ऐं ॿियो छा थींदो आहे, सर्वाइकल, ब्लड प्रेशर हेॾे होॾे, ये सब रोग नंढा अथव, पर सबसे बड़ा रोग क्या कहेंगे। अॼु त असां हिन चिंता में हूंदा आहियूं, माण्हू छा चवंदा। माण्हू छा चवंदा भाई। अरे माण्हू कॾहिं चुप रहिया आहिनि। अच्छा, माण्हुनि कॾहिं भगवान खे छॾियो आहे। असां त वरी बि इंसान आहियूं। जॾहिं माण्हू भगवान खे नथा छॾनि त पोइ तव्हां कहिड़ी उम्मीद था रखो कि तव्हांखे छॾे छॾींदा। चओ हरे राम। हरे राम। मां हीअं त कयां, मां भक्ति ते त वञा, पर हे छा चवंदा, माण्हू छा चवंदा। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। उन घबराइजी वई उहो घर वारी बि कि भाई बालक किथां आयो, पति खे छा जवाब ॾींदमि। हिकिड़े सुठे सुंदर कपिड़े में उनखे लपेटे करे ॿार खे उते रखे हली वई। उते हिकिड़ा ॿिया भक्त आया, ॿिया भगवान जा प्यारा भक्त संत आया, पति पत्नी। उन्हनि ॾिठो कि कोई नंढो ॿार रोए थो, उनखे गोद में खयूं, ॿार चुप थी वियो। उहे सोचण लॻा इहे भगवान असां ते कृपा कई आहे, छो जो असांखे कोई संतान न आहे। चओ हरे राम। हरे राम। ॾिसो भगवान कंहिंजे द्वारा कीअं केॾी महिल कीअं कृपा कनि, कोई सम्झी नथो सघे। ॾाढो गदगद थिया कि लॻे थो भगवान ई असां ते कृपा करण जे लाइ इहो ॿार हिते रखियो आहे, हाणे हिन जी पालना असां कंदासीं। खूब प्रेम सां हुनखे पालियऊं। नालो छा ॿुधायमि मां, चोखा मेला। भक्त ॾाढा भगवान जा प्यारा भक्त, वॾा थिया, नंढी जातीअ में हुया। मज़दूर जी नौकरी मिली, मज़दूरी कंदा हुया। हिकिड़ी तनख़्वाह कुझु वधीक मिली वई। ध्यानु ॾिजो, हिकिड़ी तनख़्वाह कुझु वधीक मिली वई, सैलरी वधीक मिली वई। छा सोचऊं कि भगवान जे लाइ कुझु भोग वठी वञा, भगवान लाइ कुझु फल वठी वञा। नज़र आया साम्हूं ताज़ा ताज़ा केला हुया। केला कुझु वठी करे ऐं पंहिंजे कपिड़े में अंगोशे में ॿधी करे ऐं भगवान जे मंदिर जी तरफ़ वधिया कि भगवान खे मां भोग लॻाईंदुमि। जीअं मंदिर जे साम्हूं पहुता त पुजारी बीठा ॿाहिरि, सेवक बीठा भगवान जा। उन्हनि चयो बी भाई काॾे थो वञे।
हे छा खणी आयो मां? चई भगवान जे लाइ मां केला भोग लॻाईंदुमि, अंदरि वञण ॾियो। चई वाह, हाणे तूं जहिड़ा माण्हू बि भगवान खे अची भोग लॻाईंदा? हाँ, तू नंढी जात वारो थोड़ो थोड़ो तू भजन छा करे वरितो अथई, त हाणे पंहिंजो पाण खे छा थो सम्झे कि तू भगवान खे भोग लॻाईंदे? ॾाढो धक्का ॾेई करे हुनखे ॿाहिरि कढी छॾियऊं। चओ हरे राम। हरे राम। धक्का कढी ॿाहिरि, वीचारो रोअंदो रोअंदो चोखा मिला पंहिंजे घर वियो। रोए छाजे लाइ पियो? घर पहुतो, भगवान खे ॾाढो फरियाद कई, भगवान खे ॾाढो डांटण लॻा, क्रोध करण लॻा, गुस्सो करण लॻा भगवान ते। छाजे लाइ? केॾ तूं मुंहिंजो अपमान करायो आहे? न न न, चवनि था प्रभु एतिरी त घटि में घटि दया करे आ, अहिड़े कुल में जन्म ॾियां कि मां अंदरि वञी तोखे भोग लॻायां। हे अपमान त ॾाढी नंढी ॻाल्हि आहे, तूं रोज़ अपमान कराए मूंखे मंजूर आहे, पर घटि में घटि अंदरि वञी तुंहिंजा दर्शन कयां, तोखे भोग त लॻायां। तूं छा एतिरो बि समर्थ न आहे कि तूं मूंखे हुन ऊंचे कुल में पैदा करे आ? भले ग़रीबी ॾियां, एॾो नंढो छो पैदा कयो प्रभु कि तुंहिंजा ई पुजारी जेके तोखे पूजंदा आहिनि, भक्ति कंदा आहिनि, उहो मूंखे अंदरि नथा अचनि ॾियनि। अहिड़ी प्रेम सां पुकार कई त भगवान उहो मंदिर छॾे छॾियो। मंदिर छॾे करे साक्षात भगवान चोखा मिला जे घर आया। दरवाजो अची भगवान खटखटाइनि था। अंदरां चोखा मिला चयो केरु आहे? भगवान ॾाढी मिठी आवाज में, मिठी स्वर में चयो, अरे चोखा मिला, मां कृष्ण आयो आहियां, दरवाजो खोल। अहिड़ी आवाज पहिरियों कॾहिं उन्हनि न ॿुधी। तुरंत दरवाजा खोलिया, ॾिठऊं त टिनिनि लोकनि जो मालिक साक्षात भगवान मुंहिंजे दर ते बीठो आहे। एॾो गदगद थिया, एॾो ख़ुशि थिया, अखियुनि में आंसू नथा बीहनि, चरणनि ते किरी पिया। प्रभु तव्हां वटि कीअं कृपा कई अथव? अरे भाई तूं ई त फरियाद पियो करें, तूं ई त चए पियो कि एतिरो ठाहियां कि मां तोखे भोग लॻायां। हाणे छॾ भाई, तोखे होॾे वञण जी ज़रूरत न आहे, मां पाण आयो आहियां, मूंखे बुख लॻी आहे, भोग खाराए। ॾे उहो केला जेके वठी रखिया अथई। ॾाढो प्रसन्न थिया चोखा मिला। चवंदा अच्छा डांटण ते ईंदा आहियो तव्हां? हाँ, यानी रोज तव्हांखे डांटणो पवंदो तॾहिं ईंदव? हलो, वॾी कृपा कई तो भगवान खे चङी तरह विहारियो, आसन ॾेई करे चोखा मिला। भगवान चवंदा न न, हे आसन हटाए। ॾाढी सुंदर ॻाल्हि संतन चई। चवंदा भगवान हे आसन हटाए त प्रभु तव्हां काथे वेहंदव? भगवान बाल रूप में आहिनि। चवंदा तूं वेह, तुंहिंजी गोद में मां वेहंदुमि, ऐं पंहिंजे हथनि सां मूंखे केला खाराए। चोखा मिला ॾाढो प्रसन्न, ऐं पंहिंजे हथनि सां हुननि भगवान खे केला खाराया। भगवान ॾाढी देरि उते वेठा। चवंदा हाणे मां हलां? हा प्रभु, वरी जल्दी दर्शन ॾिजो। अच्छा ॿुध भाई, केला बचिया अथई? हा प्रभु बचिया अथई। बचिया आहिनि प्रभु, 4 ॿिया बि ॾे। छो प्रभु, छा कंदव? चवंदा हो रुक्मणी बि बुख में वेठी आहे, उनखे बि खाराईंदासीं। भगवान था चवनि ॾे 4 ॿिया बि केला ॾे। ठीकु आहे प्रभु। भगवान खयो, पंहिंजे पीताम्बर सां ॿधी करे भगवान उतां अंदरि ध्यानु थी विया। सिधो मंदिर में वञी विराजमान थी विया भगवान। ॿिए ॾींहुं सुबुह जो पंडित जी सभु आया, पूजा आरतियुनि जी थाली खणी करे। जेॾी महिल भगवान जो दरवाजो भगवान जो खोलियऊं, उहो पट खुलिया त छा था ॾिसनि? भगवान जे पीताम्बर में छा आहिनि भाई? केला। केला पिया आहिनि। हिकिड़े पुजारी चयो इहे केला पक राति जो चोरी छुपे चोखा मिला आयो हूंदो, उहो ई रखे वियो हूंदो। छो जो कल्ह हुनखे बॾाए छॾियोसीं, अंदरि न अचणु ॾिनोसीं, पक उहो ई आयो हूंदो चोरी छुपे, ऐं उहो ई रखियो आहे। हाणे हुन कहिड़ी ख़बर भगवान पाण विया आहिनि। उन्हनि इहो सोचियो, इहो सोचे करे सिधो हुनजे घर विया। हुनखे ॾाढो मारियो, चोखा मिला खे ॾाढो मारियो। पुछनि था छो था मारो भाई? जी तूं ई आहे राति जो भगवान जे पीताम्बर में 4 केला कीअं पिया आहिनि? चोखा मिला। वीचारा चवनि अच्छा तॾहिं खणी विया हुआ 4? हाँ, हिकु त जबरदस्ती 4 केला खणी वियो, 8 मारियूं मूंखे पई आहिनि। मां त तव्हांखे न चयो खणी वञो केला। हिकु त केला खणी वियो, केला बि विया, मार बि पई। चोखा मिला चवनि था पर उहे इहो ज़रूर था सम्झनि कि इन मार में बि मुंहिंजी भलाई आहे। ठीकु आहे प्रभु, जीअं तोखे वणे। ॾाढो मारियो। पुजारी चयो छॾियोसि भैया, एॾो बि न मारियो कि कुझु ग़लति थी वञे, छॾियोसि। सभु पुजारी वापसि मंदिर अचनि पिया। अॼु भगवान मंदिर जो दरवाजो अंदरां बंदि करे छॾियो। चओ हरे राम। हरे राम। दरवाजो ई भगवान बंदि करे छॾियो। धको ॾियनि, खटखटाइनि, कोई दरवाजो खोले ई न। भगवान ॾाढे क्रोध में, गुस्से में भगवान आवाज ॾिनी, हे भाई दरवाजो न खुलंदव। घबराइजी विया, प्रभु छो, कहिड़ी ग़लती थी वई? चई तव्हांखे ख़बर आहे उहो केला हो चोरी छुपे न रखियो, बल्कि मां वियुमि उनखां घुरण जे लाइ राति जो उनजे घर। तव्हां मुंहिंजे भक्त जो अपमान कयो आहे, बिना कुझु सोचे सम्झे उनखे मार ॾिनी अथव।
हे दरवाजो न खुलंदो, हुनखे अंदरि छो न अचण ॾींदा आहियो? हाणे इहो दरवाजो तॾहिं खुलंदो जॾहिं तव्हां प्रेम सां वञो, पालकी सजाए मुंहिंजे भक्त खे विहारे अचो कीर्तन करे, ऐं मुंहिंजो भक्त अची जॾहिं चए कि प्रभु दरवाजो खोलियो, तॾहिं मां दरवाजो खोलींदुमि। चओ हरे राम। हरे राम। जल्दी वञो भाई, न त कॾहिं हिन मंदिर जा दरवाजा न खुलंदा। ॾाढो घबराइजी विया सभु भक्त जन पुजारी, तुरंत पालकी सजायूं, वया चोखा मेला खां माफ़ी घुरियऊं, उनखे पालकीअ में विहारे कीर्तन करे वठी आया, हथ जोड़े प्रार्थना करण लॻा चोखा मेला खे कि हाणे तव्हां भॻवान खे चओ त दरवाजो खोलनि। चोखा मेला जे अखियुनि में जार जार आंसू कि प्रभु मूं नीच जे कारण, मूं नंढी जाति वारे जे कारण तव्हां एॾो कष्ट सहन कयो आहे, एॾो क्रोध कयो आहे। भगवान प्रेम सां पुकार कई, प्रभु तव्हांखे चरणनि में वेनती आहे, भक्तनि जे लाइ तव्हां पंहिंजो दरवाजो खोलियो। चओ हरे राम। जेॾी महिल भगवान खे इहे प्रार्थना कई त भगवान दरवाजो खोलियो ऐं टिनिनि लोकनि जो मालिक मूर्तिअ मां साक्षात प्रकट थी करे सभिनीनि जे साम्हूं अची चोखा मेला खे गले सां लॻाइनि था। भगवान चओ हरे राम। हरे राम। ॾाढे प्रेम सां उन्हनि गले सां लॻायो, ईअं जीअं कि भगवान खे घुर्ज आहे भाई मां पंहिंजे भक्त खे गले सां लॻायां। एॾी प्रेम सां भगवान गले सां लॻायो, ॾाढो गदगद थिया, सभिनीनि माफ़ी घुरी ऐं भगवान अॼु पंहिंजे भक्त जो मान वधाए छॾियो। चओ हरे राम। हरे राम। चवंदा आहिनि न भाई, प्रबल प्रेम के पाले पढ़कर प्रभु को नियम बदलते देखा, अपना मान टले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा। भगवान पंहिंजे भक्त जो कॾहिं अपमान सहन न कंदा आहिनि भाई, कॾहिं बि न। चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। छो जो भक्त उन्हनि खे सभिनीनि खां वधीक प्रिय आहे। भगवान चवनि था, मैं तो हूं भक्तन को दास। असां ईअं चवंदा आहियूं, असां भगवान जा दास आहियूं। भक्त भी वीचारा ईअं चवंदा आहिनि, सभु संत भी ईअं चवंदा आहिनि, हम तो प्रभु के दास हैं। पर भगवान चवनि था, न, मैं तो हूं भक्तन को दास। भक्त मेरे मुकुटमणि, मां भक्तन जो दास आहियां। सोचो एॾा करुणा निदान भगवान। चल असांखे बि अहिड़ो प्रेम मिले जेको चोखा मेला खे प्रेम मिलियो भाई। असां बि भगवान खे प्रार्थना कयूं कि प्रभु असां ते बि तव्हां अहिड़ी कृपा कयो, दया मेहर कयो, त असां तव्हांजी खूब भक्ति कयूं।